जी जी क्या होता है जी ये क्या थी पापा 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 क्या पर हाणे तो वॾो थी वञे बस बस मूं तोखे ते लेक्चर ॾियण नाहे घुरायो फिलहाल तो असां लफ़्ज़नि जी जंग की तैयारी शुरू कयूं था जेकॾहिं हथियार विच में अची विया त मूं ॾींदासीं खान चयो तो छोरो ऐं छोरी क़तल थींदा ॾिसां त तूं कीअं थो पुछे